त कंध कपिड़ो वाह चक जुती वाह। ॿधी हथ जे अचनि त लखे लख चटियूं छॾे ॾोह ॾिजनि मुंहं ते ॻाल्हियूं मियादास चए साॻियूं न कजनि पोइ मिड़ो ई माफ़ कजनि मेड़ मुहाबे में धरा। वाह साईं वाह 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 साईं वाह। लतीफ़ भेटाई बि चवे थो त पाए पांद गिचीअ में आहा। अंगण जे अचनि वाह साईं वाह। मुंहं में मटायूं तिन खे ॾिसण सी न ॾिजनि अवगुण ऐब उणायूं ढकण थी ढकजनि तोड़े कचियूं कनि तब माफ़ कजनि में धरा। वाह साईं वाह। वाह साईं अल्लाह साईं असां त लिक कंदा आहियूं गुनाहनि जी पर रब्बुल आलमीन असांजो सभु गुनाह ॾिसे थो पर उहो वरी बि असां ते रहम करे थो वरी बि असां ते पर्दो रखे थो पर असां इंसान खे माफ़ नथा करियूं ऐं असां हिक ॿिए जी ॻाल्हि नथा लिकायूं पर मुंहिंजो मालिक केतिरो ढके थो छा थो चवे त ॾेई पांद पनाह जो ढक कई धोले धोलो माना रब ॾेई पांद पनाह जी ढक कई धोले ॾिसो ऐब अखियुनि सी बाज भरियो न ॿोले खावंद न खोले ओ राणो न रोले मदियूं पसी में गुनाहगार खे बि ॾे थो। हाणे पाण हलंदासीं जी पाण सभु हींअर कुराड़प में आहियूं पोड़प में आहियूं अहिड़ो को पैगाम ॾींदासीं त जवानी बि साईं इमदाद हिकिड़ो अलाह जो वॾी नेमत तोहफ़ो आहे उन जो नौजवाननि खे हिन भलारे ॾींहं ते क़दुरु करणु खपे। अर्ज़ु कयोसीं त जवानी बि ॾाढी जवानी हुई का जवानी बि ॾाढी जवानी हुई का वही सा वीचारी दीवानी हुई का उहे पेर आहिनि उहो पंध कोन्हे उहे कुल्हा आहिनि उहो कंध कोन्हे उहो वात वीचारो ॾिसां ॾंद कोन्हे निहारियो ॾिसां पियो निशानी हुई का जवानी बि ॾाढी जवानी हुई का वही सा वीचारी दीवानी हुई का उहे हथ आहिनि उहा हाज कोन्हे उहे बल बाहूं उहा आज कोन्हे उहो सिर साॻियो उहा ताज कोन्हे कॾहिं असां लाइ कमानी हुई का जवानी बि ॾाढी जवानी हुई का वही सा वीचारी दीवानी हुई का उहे नेण नशीला नमियो पिया निहारियूं खणियो हथ ख़ाली खिलूं ऐं खिकारियूं घणियूं पंहिंजूं ॻाल्हियूं सभई वेठा सारियूं कॾहिं असां लाइ आसानी हुई का जवानी बि ॾाढी जवानी हुई का वही सा वीचारी दीवानी हुई का उहे कन आहिनि उहो कमु कोन्हे उहा दिलि आहे उहो दम कोन्हे जो चमकियो अॻे पियो उहो चम कोन्हे पढ़ाई ॼण पेशानी हुई का जवानी बि ॾाढी जवानी हुई का वही सा वीचारी दीवानी हुई का।